अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों साथियों, अमीर हमज़े जी कहानी जारी सारी है। कहानी जो पहिरियों हिस्सो तव्हां ॿुधी चुका आहियो, ही ॿियो हिस्सो तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। जॾहिं अमीर हमज़ो नौकर वटि पहुतो, नौकर खे चई, तोखे इजाज़त आहे मुंहिंजे पीउ माउ खे सलाम ॾिजां, चइजांइ त मां ॾुफियल देह जे मुंहं में वञा थो ऐं ॾुफियल देह खां मां कणक राणी मलूकज़ादी जी आज़ादी लाइ वञा थो। सो चइजांइ मुंहिंजे पीउ माउ खे सलाम ॾिजां ते जेकॾहिं हूंदी हयाती त अची मिलंदासीं। ईअं चई हिन अला तौर कई। अञा हिकु ॾींहं जो मस पंधु कयईं त ॾिठईं हिकु जबल जे पासे में हिकु बकरार बकरियूं पियो चारे। बकरार जे कुल्हे में हिकु मण जेतिरो कुआड़ो। सो हुन देरि न कई, ॿवण कपे कुल्हे ते रखी अची बकरियुनि जे साम्हूं फिटो कयईं। अमीर हमज़ो ॾाढो परेशान थियो। मार लट, ही कहिड़ी आफ़त आहे जो हेतिरो ॾिंगर खणी बकरियुनि जे साम्हूं फिटो कयईं। जॾहिं वेझो पए थो तॾहिं बकरार खे सलाम कयईं। बकरार खे चयईं, यार तूं त ॾाढो पहलवान आहीं, ॾाढो जुआन थो लॻीं। जंहिं ते बकरार चयो, अदा मां कहिड़ो पहलवान आहियां, ॾाढो पहलवान त अमीर हमज़ो आहे जंहिंजो दुनिया में वॾो धाक आहे। अमीर हमज़े चयो, अदा हिकु त अमीर हमज़ो मां आहियां। जंहिं ते बकरार चयो, अदा जेकॾहिं तव्हां अमीर हमज़ो आहियो त मां बि तव्हांजी कढ। ईअं चई बकरियूं उते छॾे अमीर हमज़े सां रवानो थियो। हलंदे हलंदे हिकु दरिया जे कप ते पहुता ॿई ॼणा त ॾिठईं हिकु मियार मेहूं पियो चारे। मियार दरिया जे हुन भर खां टपो ॾेई अची हिन भर ते बीहे, वरी हिन भर खां टपो ॾेई वञी ॿिए भर ते बीहे। ॿई ॼणा ॾाढा परेशान थी विया। मियार जे साम्हूं वञी अमीर हमज़े सलाम ॾिनो। मियार सलाम वरायो, हाल अहवाल वंडिया। अमीर हमज़ो हिन खे चयो, मियार खे चयईं, तूं त यार ॾाढो पहलवान आहीं, जो दरिया जे हिन भर खां टपो ॾेई वञी हुन भर किरंदो आहीं, वरी हुन भर खां टपो ॾेई अची हिन भर ते बीहंदो आहीं। सो तो जहिड़ो जवान मूं कॾहिं न आहे ॾिठी। जीअं ते मियार चयो, अदा मां कहिड़ो पहलवान आहियां, ॾाढो पहलवान त अमीर हमज़ो आहे जंहिंजी दुनिया में धाक आहे। जंहिं ते अमीर हमज़ो चयो, अदा हिकु त अमीर हमज़ो मां आहियां, हिकु त अमीर हमज़ो मां आहियां। जंहिं ते मियार चयो, अदा जेकॾहिं तव्हां अमीर हमज़ा आहियो त मां बि तव्हांजी कढ। ईअं चई हिन मेहूं उते छॾे अची हलातो हर कयईं अमीर हमज़े सां गॾु। ही सही टई ॼणा हलंदे हलंदे हिकिड़े शहर पहुता त ॾिठईं हो ॿिली हिकु दुकान में हिकु लोहार जेको हिकु लोह खे मुकनि जे ज़रिए सिधो करे रहियो आहे। टई ॼणा ॾाढा परेशान थी विया, अची दुकान ते वेठा। अमीर हमज़े चयो, यार तूं त ॾाढो पहलवान आहीं, तो जहिड़ो त पहलवान असां न आहे ॾिठो जो मुकनि जे ज़रिए हिकु लोह खे सिधो थो करीं। जंहिं ते हुन लोहार चयो, अदा मां कहिड़ो पहलवान आहियां, ॾाढो पहलवान, ॾाढो जवान त अमीर हमज़ो आहे जंहिंजो दुनिया में धाक आहे। जंहिं ते अमीर हमज़ो चयो, अदा हिकु त अमीर हमज़ो मां आहियां। ईअं चई त लोहार चयो, अदा जेकॾहिं तव्हां अमीर हमज़ा आहियो मां बि तव्हांजी कढ। ईअं चई हिन दुकान छॾे अमीर हमज़े सां गॾिजी वियो। ही सही चई ॼणा हलंदे हलंदे अॻियां ॾिसनि त हिकु हमराह बीठो आहे जेको आसमान में अखियूं फाड़े वेठो आहे। अवल हिननि सोचियो त को पागल हूंदो, ईअं आसमान में ॾिसी रहियो आहे जीअं माण्हू जहाज़ खे ॾिसे। ही चई ॼणा वेझा पहुता त अमीर हमज़ो हिन खे सलाम ॾिनो। अमीर हमज़ो चयो, अदा तूं आसमान में छो अखियूं फाड़े वेठो आहीं। जंहिं ते हुन चयो, अदा मूं 6 महीना पहिरां कूंज खे तीर हईं, सो कूंज खे लॻई। 5 महीना तीर मथे वियो ऐं 1 महीनो हुनखे मोटण में लॻो। सो अॼु किरण वारो आहे, उन जे इंतज़ार में मथे पियो निहारां। सभई ॾाढा परेशान थी विया। अवल त हुननि सोचियो त को वॾो हवाली आहे, केॾो थो कूड़ हणे। अञा हिननि जा ॻाल्हियूं हलनि पिया त अची कूंज समेत तीर ज़मीन ते पहको कयो। अमीर हमज़ो समेत टई ॼणा ॾाढा परेशान थी विया। जंहिं ते अमीर हमज़ो चयो, यार तूं त ॾाढो पहलवान आहीं जो कूंज खे तीर हईं, 5 महीना मथे वियो ऐं 1 महीनो हुनखे मोटण में लॻो। तो जहिड़ो त पहलवान असां पूरी ज़िंदगी में न आहे ॾिठो। जंहिं ते हुन गाज़ेड़ो चयो, मां त कहिड़ो पहलवान आहियां,
पहलवान त अमीर हमज़ो आहे जंहिंजो दुनिया में धाक आहे। जंहिं ते अमीर हमज़ो चयो यार हिकु त अमीर हमज़ो मां आहियां। जंहिं ते गाजड़ियो चयो था जेकॾहिं तव्हां अमीर हमज़ो आहियो त मां बि तव्हांजे कॾ। हिननि साईं 5 ई ॼणनि कूंज खणी अॻिते हलिया विया त हिननि खे पेट पूजा जी लॻी। सो अमीर हमज़े चयो यार तव्हां मां हिकु अमरा वण ते चढ़े ऐं निहारे को ॿा तव्हांखे नज़र अचे त वञी टांडो खणी अचो, छेणो खणी अचो त असां पंहिंजी पेट पूजा कयूं। सो अमीर हमज़े चयो बकरार खे चई यार तूं त वणनि में चढ़ण जो माहिर आहीं, सो ॿेली वण ते चढ़, निहार किथे ॿा नज़र अचई त वञी टांडो खणी अच। बकरार जॾहिं वण ते चढ़ियो, वण ते ॾिठईं हाउ ॿेली कुझु मुसाफ़िले ते हिकु ॿा ॿरे रहियो आहे, हिकु धुएं जो निशान था अचनि। सो हेठि लही अची अमीर हमज़े खे चई अदा फलाणे हंधि हिकिड़ो ॿा थो ॿरे, उतां धुएं जा निशान था अचनि। जंहिं ते अमीर हमज़ो चयो यार हाणे तूं खणी वञी टांडो खणी आ त असां पंहिंजी पेट पूजा कयूं। जंहिं ते बकरार रवानो थियो ॿा खणण। हलंदे हलंदे ॾिठईं त हो ॿेली हिकु देह सुती पई आहे, उनजे भरिसां हिकिड़ी ॿा पई ॿरे। अवल सोचईं त ईअं ॿा खणी अचां, पोइ चई यार मालिक खां इजाज़त वठां। हिन ॾिठो त देह हिकिड़ी वॾी आफ़त आहे, जंहिंजे अखियुनि जो छपर अची ज़मीन ते लड़के पियो। सो देह खे चई मामा मां छेणो दुकाए वञा। देव चई अबा आओ छेणो भली दुकाए वञ, पर हाल मुंहिंजे हथ खां वठी मूंखे सिधो कर। यार पीरसन माण्हू आहियां, केतिरनि ॾींहंनि खां हिते सुतल पियो आहियां, ॿेली वारो कर मूंखे खण सिधो कर। बकरार जॾहिं हिन खे हथ ॾेई छिकण जी कोशिशि कई त हिन यकदमि बकरार खे छिके गोॾनि जे हेठि करे छॾियो। बकरार उते सुक। कुझु घड़ी गुज़री विया, अमीर हमज़े बकरार जो इंतज़ारु कयो। पोइ चई यार हुनखे त पंहिंजा बकरियूं यादि आया, बकरार त हलियो वियो, हाणे तव्हां मां को मुड़सी करे वञी धुओं दुकाए अचे, को टांडो खणी अचे। जंहिं ते हिन लोहार मोकिलियो, लोहार बि वियो वञी पहुतो त हिन टांडो दुखाइण जी कोशिशि कई त उते देह हिन खे चयो अबा टांडो त दुखाई थो, ॿेली मां पीरसन माण्हू आहियां, मूंखे खणी उथार, मां पीरसन आहियां, घणे वक़्त खां हिते सुतल आहियां। हिन बि साईं बकरार वांगुरु जॾहिं देह खे हथु ॾिनो, देह खे खणण जी कोशिशि कई, उते देह सट ॾेई हिन अमरा खे बि गोॾे हेठां करे सुक करे छॾियईं। 2 ॼणा उते सुक। अमीर हमज़ो हुनजो बि इंतज़ारु कई, ॾिठईं लोहार कोन आयो। सोची यार हिन खे पंहिंजे दुकान जी गणती वरायो, सो इहो बि हलियो वियो, हाणे तव्हां मां को मुड़सी करे। जंहिं ते हिन मेहार मोकिलियो, मेहार बि वियो उते टांडे दुकान जी कोशिशि कई त हिते देह हिन खे चयो ॿेली मूंखे उथार, पीरसन माण्हू आहियां। हिन बि ईअं कयो त हथु ॾियण जी कोशिशि कई देह खे, त देह यकदमि हिन खे बि खणी गोॾे जे हेठां सुक करे छॾियईं। कुझु घड़ी गुज़रियो त ॾिठईं अमीर हमज़े मेहार जो बासरो पलियो ऐं चयईं यारनि खे, ऐं जेको ॿियो गाजड़ियो हुनखे चई यार मेहार खे पंहिंजा मेहूं यादि आया, सो बि हलियो वियो, हाणे ॿेली तूं वारो कर, वञी जेको आहे छेणो दुकाए अच। हीअ बि साईं वियो छेणे दुखाइण लाइ त साॻियो वकील देह कई। देह चयो बा टांडो त दुखाइण आयो आहीं, ॿेली मां पीरसन माण्हू आहियां, मूंखे खणी उथार। जंहिं ते बि गाजड़ियो बि हिन खे उथाइण जी कोशिशि कई त हिन खे बि सट ॾेई गोॾे जे हेठां करे छॾी। 4 ॼणा गोॾे हेठां हिन करे सुक करे छॾिया। जॾहिं अमीर हमज़ो दोस्तनि जो आसरो पियो तॾहिं पाण बाह खणण वियो। छा वञी ॾिसे त बाह जे भरिसां हिकु आफ़त जहिड़ी देह सुती पई आहे। तॾहिं हिन खे शक पियो त इन मुंहिंजा दोस्त गुम कया आहिनि, मुंहिंजा दोस्त इन ई क़ैद कया हूंदा। अञा इन ई सोच वीचार में हो त छा ॾिसे त वाक़ई बाह जे भरिसां 4 छेणा हिन खे दुखायल नज़र आया। तॾहिं पक थियसि त पक सां हिन देह जो कमु आहे। त देह खे चयईं यार बाह खण। जंहिं ते देह चयो भली बाबा छेणो दुखाए वञ, ॿेली पीरसन माण्हू आहियां, हथ ॾेई मूंखे उथार।
अमीर हमज़े खे पक थियो ऐं हिन खे सुञाणे वरितईं। जॾहिं अमीर हमज़ो हिन खे हथु ॾेई अहिड़ी त सट ॾिनी जो को मंज़िल परे वञी किरियो। तॾहिं छा ॾिसे त चारई दोस्त हिन जे हिकिड़े गोॾे हेठां निकिता। दोस्तनि खे ॾिसी अमीर हमज़ो ॾाढो ख़ुशि थियो। उन्हनि खां क़ैद थियण जो सबबु पुछईं, जीअं ते सभिनि ॿुधायो त अहिड़े रीति असांखे देह क़ाबू करे छॾियो आहे। अञा हिननि जा ॻाल्हियूं हलनि पिया त देह सां कंदो अची अमीर हमज़े जे पेरनि ते कियो ऐं माफ़ी वरितईं। जीअं ते अमीर हमज़ो चयो, देह खे चयईं, यार तूं त वॾी आफ़त आहीं। मुंहिंजे चैन उठनि जेतिरे दोस्तनि खे हिकिड़े गोॾे में क़ाबू करे छॾियईं। जीअं ते देह चयो, मां कहिड़ो पहलवान आहियां, ॾाढो पहलवान त अमीर हमज़ो आहे जंहिंजी दुनिया में धाक आहे। मां कहिड़ो आफ़त आहियां। जीअं ते अमीर हमज़ो चयो, हिकु त अमीर हमज़ो मां आहियां। जीअं ते देह चयो, यार तव्हां अमीर हमज़ा आहियो त मां बि तव्हांजे कढ। 5 ॼणा चऊं देह हलंदे हलंदे। तॾहिं देह हिननि खां पुछो कयो, अदा काॾे था वञो, इहो त तव्हां हाल वाल नाहे ॾिनो। तॾहिं अमीर हमज़ो चयो, मां ॾुफियल देह जे मुक़ाबले लाइ वञा थो। उते ॾुफियल देह खां कणकराणी मलूक ज़ादी खे आज़ादु कराइण लाइ वञा थो। जीअं ते देह हिन खे चयो, अदा तव्हां त मौत जे मुंहं में वञो था। ॾुफियल देह वॾी ख़तरनाक आहे, वॾी आफ़त आहे। उन जे ख़ौफ़ खां असां 7 बादशाहनि खां परे अची हिते किरिया आहियूं। तूं त ॿिली मौत जे मुंहं में वञी थो। अमीर हमज़े चयो, अदा वञा थो त मौत जे मुंहं में, बहरहाल उन सां मुक़ाबिलो करे ईंदुसि। ॾुफियल देह चयो, अदा उहा एतिरी त आफ़त आहे जो 7 कुहनि में तोखे इंसान त छा, को पखी बि नज़र कोन ईंदो। हलंदे हलंदे जॾहिं हिकिड़े शहर वटि पहुता, तॾहिं अमीर हमज़ो चयो, यार हींअर पेट पूजा कजे। सभिनि दोस्तनि खे रुपयो ॾिनी ऐं देह खे 100 रुपया ॾिनई, चई वञी पंहिंजे पेट पूजा करे अचो। जीअं ते हिननि शहर में पहुता, 6 दोस्तनि त रुपये जो सामान वठी खाइण लॻा। तॾहिं देह छा कयो, 100 रुपयनि मां रुपयो करे सभिनि दुकान जे मुंहं में हणंदो हुयो ऐं पोइ अची शहर में ट्राकोड़ा मचाई। जेको जिथां वणेसि पियो खाईंदो वठे। माण्हुनि थुकलान तूं घणा कयसि, हीउ न मुड़ियो, शहर में तबाही मचाए छॾियईं। जीअं ते उन बादशाह खे माण्हू बादशाह वटि पहुता ऐं बादशाह खे चयईं, हेॾी आफ़त असांजे शहर में पहुती आहे, सो ॿेली वारो कर, उन सां मुक़ाबिलो कर, असांखे तबाह नास करे छॾियईं। बादशाह जॾहिं हिन जे मुक़ाबिले लाइ पहुतो, तॾहिं देह छा कयो, 4-5 पथर खणी अची हुन जे फ़ौज जे मथां उछराईं। तॾहिं फ़ौज अधु नास करे छॾियईं। जीअं ते बादशाह मजबूर थी ख़ौफ़ मां अमीर हमज़े वटि पहुतो। अमीर हमज़ो चयो, अधु बादशाही ऐं धीउ जो संग वठी पोइ तोसां सलाह कंदुसि, न त देह तव्हांजे बादशाही खे ख़तमु करे छॾींदो। जीअं ते हिन मजबूर थी अधु बादशाही ऐं धीउ जो संग ॾियण जो सलाह करे छॾियईं। अमीर हमज़ो बकरार सां बादशाह जे धीउ जो शादी कराई ऐं अधु बादशाही उन हवाले करे छॾियईं ऐं बकरार खे हिकिड़ी तीर ॾिनई। चई, यार अधु बादशाही ऐं बादशाह जे धीउ सां शादी करे छॾियमि, हाणे ॿिली मां वञा थो, हीअ तीर मां तोखे ॾियां थो। जॾहिं हिन खे कटियल ॾिसी, तॾहिं ॿिली मदद लाइ पहुची वञ। बकरार खे उते छॾे हीअ साईं हलंदे हलंदे ॿिए शहर पहुता। तॾहिं अमीर हमज़ो छा कयो, ॿियनि खे रुपयो ॾिनी, देह खे 200 रुपया ॾिनी। देह खे चई, ॿेली हाणे तूं को वञी शहर में ट्राकोड़ा न मचा, उते वञी तबाही न कर। देह चयो, हाओ, मां त को बि तबाही न कंदुसि। हीअ जॾहिं शहर पहुता त सभिनि रुपये जो सामान वरितो। देह छा कयो, वरी साॻियो कमु करियईं, रुपयो खणी दुकानदारनि जे मुंहं में हणंदो वियो ऐं सॼो शहर खाई नास करे छॾियईं। तॾहिं माण्हू बादशाह वटि पहुता। बादशाह खे चयूं, हेॾी आफ़त असांजे शहर में पहुती आहे, सो ॿेली वारो कर, उन सां मुक़ाबिलो कर। बादशाह साॻी रीति उन सां मुक़ाबिले लाइ पहुतो। तॾहिं हिन देरि न कई, अहिड़ी त उन्हनि खे तबाह करे छॾियईं जो बादशाह मजबूर थी अची अमीर हमज़े वटि पहुतो। अमीर हमज़ो चयो, अधु बादशाही
ऐं धीउ जो संग वठंदोमांइ, पोइ तोसां सलाह आहे। जीअं ते बादशाह राज़ी थी पियो ऐं मेयार सां बादशाह जे धीउ जो शादी कराई ऐं अधु बादशाही उन हवाले करे छॾियईं। ऐं वञणु वक़्तु मेयार खे हिकु तीर ॾिनई। मेयार खे चयईं जॾहिं हीउ कटियल ॾिसीं तॾहिं ॿेली मदद लाइ पहुची वञ। हलंदे हलंदे ॿिए बादशाही में पहुता, ॿिए शहर में पहुता। उते बि देह खे अहिड़ी तरह 200 रुपया ॾिनी, ॿियनि खे सभु रुपयो ॾिनई। देह खे चई ॿेली हाणे त कंहिंसां विढ़ न, देह जो साॻियो कुआड़ी त साॻियो गन। सो वञी शहर में साॻी रीत तबाही मचाई छॾी। जीअं ते उतां जे बादशाह खे ख़बर पइजी वियो देह जे मुक़ाबले में पहुतो, तॾहिं देह खणी उन सां बि साॻी तरह तबाह करे छॾियईं उन जे फ़ौज खे। तॾहिं बादशाह मजबूर थी अमीर हमज़े वटि पहुतो ऐं अधु बादशाही ऐं धीउ जो संग ॾेई पंहिंजी जान छॾायो। जीअं ते हिन लोहार जो शादी बादशाह जे धीउ सां कराए अधु बादशाही उन हवाले करे छॾियईं। वञणु वक़्तु लोहार खे हिकु तीर ॾिनई। चई यार मां त वञा थो, जॾहिं हीउ कटियल ॾिसीं तॾहिं ॿेली मदद लाइ पहुची वञ। ऐं अॻिते रवानो थियो। जॾहिं ॿिए बादशाही में पहुता तॾहिं वरी बि देह शरारत सबबि उतां जे बादशाह सां जंग कई, मगर हार खाई। अमीर हमज़े खे धीउ जो संग अधु बादशाही ॾिनई। अमीर हमज़े उहो संग गाज़ड़े खे परणाई, बादशाही बि उनखे बख़्शियईं। ॿियनि वांगुरु हिन खे बि हिकिड़ी तीर ॾिनई। चईं यार मां वञा थो, जॾहिं हीउ कटियल ॾिसीं तॾहिं पक सम्झ त मां कंहिं मुसीबत में आहियां, पोइ ॿेली मदद लाइ पहुची वञ। पाण अॻिते रवानो थियो। हाणे रुॻो वञी देह ऐं अमीर हमज़ो रहिया मंज़िलूं कंदा कंदा अची कणकराणी जे मालात जे वेझो पहुची विया। जॾहिं देह जी अखि ॾुफियल देह जी मालात ते पई तॾहिं हिन अमीर हमज़े जे पेरनि ते हथु रखी खाइणु मोकिलियईं। चई साईं हाणे तव्हां ॼाणो ऐं ॾुफियल देह ॼाणे। दोस्तो अमीर हमज़े जी कहाणी जारी सारी आहे। टियों पार्ट ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट कंदा ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा ऐं हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।